हूंदी आहे जेका ॾिसबी आहे परे खां वेही हुनखे दूरबीन उहा हूंदी आहे जेकी इलाज ॾिसणी दुर्बनी सिंधी में इहो सॾींदा आहियूं इलाज ॾिसणी सिंधीअ में इंग्लिश में छा चइबो आहे तव्हां MBBS डॉक्टर आहियो इंग्लिश में छा चइबो आहे इंग्लिश में हिनखे चइबो आहे पिश्तो छा चइबो आहे पिश्तो 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 छो पिश्तो छो हा अच्छा भला हीउ जहाज जेको रखी वेठा आहियो हिनखे छा चइबो आहे हिनखे हवा फूकणी हवा फूकणी ही मां पंहिंजा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो तव्हां जेके अंग्रेज़ आहिनि उन्हनि जा नाला तव्हां छो वरिता फर्ज़ कयो हिन जो नालो अंग्रेज़ जेको रखियो आहे स्टेथोस्कोप मां छो रखांसि मुंहिंजी ॿोली कहिड़ी आहे सिंधी त मां ज़ाहिर आहे उहो नालो रखंदुमि न भला हिनखे ऑपरेटर्स खे छा चवंदा तव्हां हवा फूकणी हवा फूकणी छा पंप आहे छा हा पंप आहे न सही ॾिसो फर्ज़ कयो साईं तव्हांजो मां इलाज कयां थो न हाणे बता रहिया BP ऑपरेटर्स आहे टीवी ते वेही अहिड़ा नाला त न खणनि भाॻा साईं BP ऑपरेटर्स मतिलबु ब्लड प्रेशर ऑपरेटर्स हा त BP ऑपरेटर इहो तव्हां मुंहिंजो BP चेक था कयो हे मां तव्हांजो जेको आहे सो हवा चेक कयां थो तव्हांजे दिमाग़ में केतिरी हवा आहे स्टेथो बि रखिबो आहे हिते साईं नब्ज़ ते इहो मां ॿुधायां तव्हांखे असल में छा आहे कैमरा जो प्रेशर आहे न हिन जे लाइ जेको आहे सो हाणे हिते नब्ज़ ते रखो न साईं तव्हां मुंहिंजी घड़ीअ ते रखियो आहे टिक टिक जो आवाज़ थो अचे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध डॉक्टर मां आहियां तूं आहे साईं घड़ीअ ते रखियो अथव तव्हां स्टेथो हितां खां वठी पेर जी जेको आहे खुड़ी ताईं रग हूंदी आहे हीअ हथ खां वठी पेर जी खुड़ी ताईं रग हूंदी आहे जहिड़ी रग ते बि रखो जिते रखां हा घणो आहे BP साईं साईं मां चवां थो हा या लो आहे तव्हांजो दिमाग़ कुते खां मथियो का दिमाग़ जी ॻाल्हि न पियो कयां साईं मां ब्लड प्रेशर जी ॻाल्हि पियो कयां त हेठियों घणो आहे मथियों घणो आहे सभु हिकु जहिड़ो आहे लेवल आहे भला इहो ॿुधायो तव्हां जेको टेस्टियूं कराईंदा आहियो मुख़्तलिफ़ ECG छा खे चवंदा आहियो ECG साईं चइबो आहे असल में AC खे AC जेकी आहे AC न साईं ECG ECG हीअ सजी आहे सजी ECG ई सजी भला ETT TT जेके जेको हूंदा आहिनि रेलवे में हूंदा आहिनि जेके TT जेके टिकट चेक कंदा उहे साईं TCR चइबो आहे हुनखे टिकट चेकर TC हुनखे चवंदा आहिनि या स्टेशन मास्टर जेके हूंदा आहिनि उहे हूंदा आहिनि ST चइबो आहे हुनखे TT कंहिं चयो तव्हां हाणे मेडिकल पढ़िया हुजो तव्हां ख़बर हुजे असांजो प्रैक्टिकल मेडिकल थियल आहे ETT जी मतिलबु बि तव्हांखे ख़बर न आहे ETT छा थींदी आहे बसि लिखी ॾींदा त ETT करणी आहे हिनजी ECG करणी आहे हा भला इको छा आहे इको साउंड आहे जंहिंमें सिंगर ॻाईंदा उहो साउंड आहे इकोग्राफी इकोग्राफी भला एंजियोग्राफी छा आहे एनजीओस वारनि खां पुछो न साईं इहो सुवाल एनजीओस वारनि जो आहे असांजो न आहे इहो डॉक्टरनि जो हिन सां को कमु ई न आहे सर मेडिकल लैंग्वेज में दिलि खे चवंदा आहिनि एंजियोग्राफी मां तोखे वेझो थोरो तव्हांखे ॿुधायां इंजाइना जो जेको सूरु पवंदो आहे हर्ट चइबो आहे हुनखे ऐं हुनखे मेडिकल लैंग्वेज में इंजाइना चइबो आहे त एंजियोग्राफी छा आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए पढ़ियल लिखियल वारा सुवाल न कर मां डॉक्टर आहियां प्रैक्टिकल 10 सालनि जो आहे त मां डॉक्टरी जेको आहे सर्जरी बि तव्हां सर्जरी बि कंदा आहियो न सभु शइ ऑपरेशन बि कंदा हा आहियो OT छा आहे ओटी उहा हूंदी आहे जेकी कपिड़े खे ॾिबी आहे सिलाई कंदो न तव्हां OT ॾेई करे कपिड़े खे हाणे कपिड़े खे OT ॾिनल आहे न हीअ सिलाई थियल आहे हिनखे सभु OT मतिलबु लेप्रोस्कोपी अहिड़ा ॾुखिया सारा लेप्रोस्कोपी इहो को सुवाल ई न आहे मेडिकल जो लेप्रोस्कोपी हलो भला आसान तव्हां खां कुझु सुवाल पुछो एक्सरे जेको आहे सो आहे मशीन आहे एक्सरे हिकिड़ी मशीन आहे उहो त आहे एक्सरे जॾहिं तव्हां कंहिंखे लिखी ॾींदा एक्सरे कराइणो एक्सरे जॾहिं अची वेंदो आहे प्रिंट त तव्हां हुन में ॾिसी करे कीअं तव्हां डायग्नोस कंदा आहियो त हिनखे छा आहे एक्सरे पयूं आहिनि जाम पयूं आहिनि पंहिंजूं पयूं अॻ में मतिलबु कराईंदा न आहियो असांखे ख़बर आहे त कहिड़े मर्ज़ खे कहिड़ो इलाज आहे फर्ज़ करे तव्हांजी हॾी भॻल आहे सीने जी असां वटि त पियो हूंदो न एक्सरे पहिरियां तयारु थियल खोड़ माण्हुनि जी भॻियूं आहिनि जेके शुरू खां वठी मां त इहे गॾाईंदो हुयो 60 साल खां वठी एक्सरे मरीज़ खे माना मशीन ते वञण जी ज़रूरत ई न आहे एक्सरे अॻ में वठी रखी छॾियो हे आहे ॾिसंदोमांसि चवंदो हॾी भॻल आहे हे सीने वारी अब सीने वारी ॾे चवंदो आहे हे तुंहिंजी हॾी भॻल आहे हाणे जेको आहे तुंहिंजो इलाजु थींदो प्राइवेट स्कूल में फीस केतिरी आहे प्राइवेट अस्पताल में तव्हांजी प्राइवेट अस्पताल में माशाल्लाह मां 500 रुपया वठंदो आहियां
फी मरीज़ फी मरीज़ तक़रीबन केतिरी ओपीडी हूंदी भले या आहे बुखार हुजे हॾे सूर हुजे कुझु बि हुजे ज़ुकाम हुजे मां 500 रुपया वठंदोमांसि हॾ जो बुखार हुजे किथे बि हुजे सिर्फ़ु एंटीबायोटिक ॾिसण जा ॾिसण जा इलाज 500 अलॻि आहे। कंसल्टेशन फीस तव्हांजी 500 रुपया आहे उन खां अलावा मेडिसिन अलॻि लिखी ॾींदा मशहूरु डॉक्टर आहे। टेस्टूं अलॻि लिखी ॾींदा हा अच्छा मॉर्निंग में अलॻि वेहंदा आहियो प्राइवेट क्लिनिक ते पंहिंजे सेंटर में हा। ऐं शाम जो अलॻि अलॻि वेहंदा वेहंदा। सरकारी अस्पताल वेंदा कोन आहियो उन वेंदो त शागिर्द आहिनि न मुंहिंजा उहे तव्हांखे रेफर कंदा आहिनि केस हा MRI छा आहे साईं MRI साईं हिकु रा जेकी आहे उहा एजेंसी आहे माना इंडिया जी सम्झो नी उहा एजेंसी आहे जे पाकिस्तान में घणी गड़बड़ कराई आहे MRI साईं MRI मेडिकल लैंग्वेज में छा खे चइबो आहे MRI आराई ज़ात आहे आराई हिकिड़ी ज़ात आहे मशहूरु ज़ात आहे CT स्कैनिंग छा थींदी आहे CT स्कैनिंग सीटी तूं न वॼाए सघंदे पुट मां डॉक्टर आहियां हा इहा थी सीटी